फिल्मूं ऐं ड्रामा समाज जो आईनो हूंदा आहिनि। फिल्मी आर्टिस्ट हुजणु ऐं कंहिं किरदार सां निभाउ करणु वॾी ॻाल्हि हूंदी आहे। अदाकारी बि हिकु ॾात आहे जेका हर कंहिं जे वस जी ॻाल्हि नाहे हूंदी। फिल्मुनि ऐं ड्रामनि में ख़ूबसूरत नज़र ईंदड़ अदाकाराऊं अहिड़ियूं सुठियूं या बुरियूं नाहिनि हूंदियूं जीअं फिल्मुनि या ड्रामनि में नज़र अचनि थियूं। नई उहे सभ जो सभु अवामी तफ़रीह लाइ कनि थियूं। को बि किरदारु निभाइण लाइ उन्हनि खे वॾो मुआविज़ो मिलंदो आहे, जंहिंजे करे उहे टीवी स्क्रीन ते अवाम अॻियां नज़र ईंदियूं आहिनि। पाकिस्तानी फिल्म ऐं ड्रामा इंडस्ट्रीअ में अदाकारनि जो अलॻि अलॻि मुआविज़ो हूंदो आहे, जंहिं तहत उहे को बि किरदारु अदा कंदियूं आहिनि। अहिड़े ई हवाले सां पाकिस्तान जी उभरंदड़ अदाकारा नूर ज़फ़र ख़ान चयो आहे त हूअ पंहिंजो मुआविज़ो डॉलर जो क़दुरु वधण जे हिसाब सां वधाईंदी आहे। अदाकारा नूर ज़फ़र ख़ान मशहूर अदाकारा सारा ख़ान जी नंढी भेण आहे ऐं हेल ताईं उहा केतिरनि ई ड्रामनि में कमु करे चुकी आहे। नूर ज़फ़र ख़ान वॾी भेण सारा ख़ान जी भेट में स्क्रीन ते घटि नज़र अचे थी ऐं हिन पाण बि एतिराफ़ कयो त हूअ आम तौर ते साल में हिकु ड्रामो ई कंदी आहे। अदाकारा मूजिबि खेसि घणो करे हिकु जहिड़नि ई किरदारनि जी आछ थींदी आहे, जंहिंजे करे उहा कोशिश कंदी आहे त हर हिकु जहिड़ो रूप अख़्तियार न करे। उहा चाहींदी आहे त हर भेरे अलॻि अनोखे ऐं नए किरदार जी आश थिए। इहो ई सबबु आहे त हिन केतिरा ई भेरा स्क्रिप्ट खे रद्द करे ड्रामनि में कमु करण खां इनकार कयो आहे। भेण जे हवाले सां संदसि चवणु हो त हूअ सारा ख़ान खां ड्रामनि ऐं किरदारनि बाबति मशवरा ऐं मदद वठंदी रहंदी आहे, जॾहिं त सारा पाण खे थियल आश ते हिदायतकारनि खे खेसि कास्ट करण जी तजवीज़ बि ॾींदी आहे। नूर ज़फ़र ख़ान जो शादीअ बाबति चवणु हो त शादी उन सां कंदसि जेको प्यार करे ऐं ख़्यालु रखे। उन शख़्स जो गुलूकार या अदाकार हुजणु ज़रूरी नाहे। ड्रामनि में मुआविज़े जे हिसाब सां अदाकारा जो चवणु हो त महांगाई जे हिसाब सां हूअ बि पंहिंजो मुल्ह वधाईंदी रहंदी आहे। जीअं ई डॉलर जो क़दुरु वधंदो आहे तीअं ई हूअ बि पंहिंजो मुआविज़ो वधाईंदी आहे। तंहिं बावजूद बि हुन इहा ॻाल्हि ज़ाहिर न कई त हूअ हिकु ड्रामे में किरदारु अदा करण जो केतिरो मुआविज़ो वठे थी।